الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي برنامج أساجو التأملات القرآنية अॼु जेको हिसो आहे 154 छो जो तअम्मुलात असीं छो था कयूं छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो त किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिहि वलियतज़क्करू उलुल अलबाब। इते इहो सूरत साद में 29 आयत में चए थो। ॿी जगह ते सूरत अल मोमिनून चए थो अफला यतदब्बरून अल क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुमुल अव्वलीन। उते भी अल्लाह से असांखे चए थो हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा तदब्बुर कनि ऐं छो नथा हिननि जे आयतुनि जो तर्जुमो करे माना सम्झनि ऐं हिन जा ख़ज़ाना खोलनि। जा हिननि वटि का शइ नई त कान आई आहे, हिननि खां अॻु बि हिननि ॾे जेके असांजे हिन उम्मत खां अॻु में जेके उम्मतूं उन्हनि ॾे बि अहिड़ा किताब अल्लाह जे तरफ़ां आया हुआ त उहे बि उन्हनि ते अमल कंदा हुआ। त हीअ हिकिड़ी असां ॾे का नई शइ न आई। तो अल्लाह ताला असां ॾे क़ुरान ई मोकिलियो आहे त असीं पढ़ूं ऐं सम्झूं ऐं हिन ते अमल कयूं। जॾहिं सम्झंदासीं कोन त असीं कीअं हिन ते अमल कंदासीं। अॼु जेकी असां सां आयत आहे हिकिड़ी आयत आहे 12वीं आयत जेकी आहे सूरत लुक़मान में। त उहो चए थो अल्लाह ताला चए थो उन में वइज़ क़ाल लुक़मानु लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। इहो इन जो तर्जुमो इहो आहे त अल्लाह ताला चए थो लुक़मान जेको हकीम हो, के आहिनि उलमा जो क़ौल त नबी हो, के चवंदा त न हिकमत वारो हो ऐं रजुल सालिह हो, अल्लाह जो बंदो हो। हीअ पंहिंजे पुट खे नसीहत थो करे। वइज़ क़ाल लुक़मान, लुक़मान चयो पंहिंजे पुट खे वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही पंहिंजे पुट खे चई वहुव यइज़ुहु ऐं उनखे क़ुर्ब मोहबत में नसीहत पियो करे पंहिंजे पुट खे यइज़ुहु या बुनय्य वो मुंहिंजा पुट। ॾिसो न लफ़्ज़ केॾा प्यारा। ईअं कोन्हे छोरा या ॿुध या सम्झ या न अचे या बुनय्य वो मुंहिंजा पुट ला तुशरिक शिरक न कज अल्लाह सां, ला तुशरिक बिल्लाह अल्लाह सां शिरक न कर, इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। इहा आयत अज़ीम आहे ऐं अल्लाह जो सॼो क़ुरान अज़ीम आहे। हिते अल्लाह ताला चए थो त हिन लुक़मान जे ज़बान ते इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, शिरक अल्लाह सां न कर छो जो शिरक हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे। वॾो इंसान जेको हिकिड़ो बानो पंहिंजे ख़ालिक सां ज़ुल्म थो करे। इहो ज़ुल्म कीअं आहे छो जो अल्लाह हिकिड़ो तोखे पैदा करे, तोखे माउ जे पेट खां वठी तोखे रोज़ी ॾिए, जेसिताईं वरी ॼमी त वरी तुंहिंजी थञ माउ जी निकिरे थी उहो उन मां खाई पी, वरी तूं बांपड़ा पाईं दाहूं करीं ॾिसे वॾो थी, ॾिसे असीं वॾा थियासीं वरी पेरनि ते बीठासीं त ॾिस अल्लाह असां करम अल्लाह जो असांखे हिफ़ाज़त हर शइ में जेसिताईं हलण जहिड़ा थियासीं वरी पढ़ाई में शुरू थिए वॾो थिए वरी तूं वरी शादी कई तोखे औलाद थियो पर हाणे ॾिसो न एतिरे उमिरि में इंसानु वॾो थो थिए या अञा ॿार नंढिड़ो हलणो हूंदो जहिड़ो न त उनखे थोरा छिरक ईंदा, शैतान रुॻो थोरा बसि छिरक ॾेखारींदसि छिरक ॾियारींदसि त माइट जल्दी भॼंदा। साईं ॾे या कंहिं पीर ॾे या कंहिं फ़क़ीर ॾे त धाॻो ॾे असांजे छोकिरे खे छिरक थो भरे हू शिरकी हिकिड़ो तावीज़ लिखी या कंहिं धाॻे ते फूके ऐं चवंदुसि गले में ॿधी छॾियोसि या ही ॿाह में ॿधी छॾियोसि या पेट में ॿधी छॾियोसि या टंगुनि में ॿधी छॾियोसि या गले में ॿधी छॾियोसि। इहे तावीज़ इहे धाॻा जेके आहिनि इहो अल्लाह सां शिरक आहे छो जो इहो हिकिड़ो एतिक़ाद थी थो पए त इंसान खे त अल्लाह कोन बचाईंदो, हाणे ही थो बचाए। ऐं के चवंदे भाई हीअ सबबु आहे, डॉक्टर खां बि दवा वठींदो न त दवा त अल्लाह जे तरफ़ां असांखे हुकुम आहे। दवा डॉक्टर छा मां थो ठाहे उहो छा मां थो उहो को ॿूटी आहे को वण आहे या को अहिड़ी शइ आहे उन मां ठाहे थो उहा अल्लाह से असांखे हुकुम कयो तदाओ इबाद अल्लाह तदाओ वला तदाओ बि हराम। अल्लाह ताला नबी जी ज़ुबान ते चए थो त उहो अल्लाह जा बंदा इलाजु कयो ऐं हराम खां इलाजु न कयो, हराम खां बचो, हराम नाहे करिणो। पर धाॻा तावीज़ इन में जेके छा आहे पढ़ियल छा आहे इन ते फूकियल इहा त उन्हनि खे ख़बर आहे न जेके हू करे था ॼनि त शिरकी लफ़्ज़ उन्हनि में पढ़ी हुन में हणनि था त इहे जेके नबी करीम इन्हनि खे शिरक जो हुकुम ॾेई छॾियो आहे त तावीज़ ऐं धाॻा जेके आहिनि जेके ॿधियल आहिनि माण्हुनि खे या जानवरनि खे अॻे बि कंदा हुआ त इहो शिरक आहे। त हिते ॾिसो लुक़मान चए थो पंहिंजे बुर्ग या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह। ॾिस पहिरियां कोन चईंसि दुनिया कमा तालीम वठि डॉक्टर थी इंजीनियर थी, पहिरियों वसीयत पंहिंजे पुट जे लाइ
त शिरक न कर अलाह सां, छो जो शिरक हिकिड़ो इंसान खे विञाए छॾींदो। आख़िरत सॼी पंहिंजी हूंदा आहे, दुनिया में खणी तूं छा बि हुजे, अमीर हुजे, वज़ीर थी, पैसा हुजनि, बादशाह हुजे, पर आख़िरत खे बचणु शिरक जेको इंसान खे आख़िरत में विञाए छॾींदो। छो जेको शिरक कंदो त उहो आख़िरत में उनजो अलाह ताला क़ुर में चए थो इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। ऐं जेको शिरक इंसान कंदो त उहो अलाह सां उनखे माफ़ न कंदो। तंहिंजे करे पंहिंजे पुट खे पहिरीं इहा वसियत त शिरक न कजां। छाजे लाइ? छो हीउ शिरक हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे, हिकिड़ो अलाह तोखे खाराए प्यारे नंढो करे वॾो, ऐं पोइ तुंहिंजो एतिक़ाद इहो थियो त मूंखे कलंदर बचायो, मूंखे कलंदर या मूंखे फलाणे पीर बचायो या उन मूंखे हिन ॾिनो। इहो हिकिड़ो तमामु वॾी हिकिड़ो ज़ुल्म आहे। ख़ालिक मालिक हिकिड़ो ऐं इबादत ॿिए जी थिए, डिॼिजे ॿिए खां। त हीअ पहिरां ॾिसो न, हुन पंहिंजे पुट खे सॾु कीअं कयो, यानी चईंसि या बुने ओ मुंहिंजा प्यारा पुट, ॾिस शिरक जेको वॾे में वॾो ॾोह आहे उन खां बच, छो जो उहो आहे अलाह। असांखे हुकुम अलाह खां घुरूं, अलाह खे पुकारियूं, अलाह खे सतायूं, अलाह खां ख़ौफ़ कयूं, अलाह में उमेद रखूं। ठीकु आहे। हाणे जेॾीमहिल इन्हनि मां कहिड़ी बि शइ ॿिए हिकिड़े मख़लूक ॾे वेंदी हली, केर बि हुजे दुनिया में, त उहो हिकिड़ी अलाह जी शइ, अलाह जी सिफ़त, अलाह जी इबादत जी शइ असीं उन्हनि अलाह खां ख़ालिक खां मटाए उन मख़लूक ॾे कई। अलाह ताला असांखे हुकुम करे थो त अलाह खां असां सभु शइ घुरूं, अलाह में आसिरो हुजे, अलाह में उमेद हुजे। ऐं शिरक इहो सिर्फ़ु कोन्हे त असीं वञी कंहिं बूते जे लाइ सजदो कयूं या कंहिं क़ब्र जे लाइ सजदो कयूं, इहो वॾो शिरक थी वियो। नंढो शिरक इहो आहे त इंसानु रुॻो दिलि में बि सोचे त मूंखे यार फलाणे पीर यानी फ़ाइदो ॾिनो, मां उते वियुसि त पोइ उन खां पोइ मुंहिंजा कम खुली पिया, मूंखे रोज़ी थी वई, या मां कंहिं दरगाह जे भरिसां लंघियुसि, उते दुआ घुरियमि त मुंहिंजा कम सभु थी विया, मां चाक थी वियुसि। त इहो थी वियो एतिक़ादी शिरक, थींदो आहे एतिक़ादी, हिकिड़ी सोच जो एतिक़ादी शिरक उहो आहे जेको इंसानु सोचे त यार हिन शइ में बि फ़ाइदो थिए थो। हाणे अलाह जो एतिक़ाद, अलाह में आसिरो छॾे हाणे मिटी मां माण्हू जेके पैदा थिया आहिनि ऐं जेके क़ब्रुनि में पिया आहिनि, खेठि ज़मीन में पुरिया पिया आहिनि, हाणे उन्हनि ॾे मख़लूक ज़ईफ़ जेको आहे, जेको त क़ब्र मां पंहिंजे पाण खे उथारे उथी नथो सघे, न वेही सघे थो, अंदरि पियो आहे, असां उनखे विञारे पूरियो आहे, त हाणे उहो वरी क़ादिर थी वियो आहे, हाणे उहो ॾेई सघे थो ऐं उहो असांखे चाक करे सघे थो। त इहो हिकिड़ो एतिक़ादी शिरक आहे, असांजी सोच में हिकिड़ो शिरक आहे। तंहिंजे करे इहे शिरक जेके आहिनि इंसान माण्हू घणा नथा सम्झनि त इहो शिरक आहे। हुन लिखे त शिरक इहो आहे सिर्फ़ु त असां जेके क़ब्र ते वञी उन्हनि खे सजदो कयूं या उन क़ब्र खां घुरूं, डायरेक्ट असांजे वसीलो था वठूं बसि उन क़ब्र खां, त अलाह ताला हिननि जे मुहाबे असांखे ॾे, हिननि जे वास्ते असांखे ॾे, इन में कुझु कोन्हे। न इहा आहे नाफ़ि तौहीद, तौहीद खे तूं छॾे ॾिनो, हाणे तूं वञी पर जीअं शिरकनि में, पोइ शिरकनि जा नमूना आहिनि, वॾो, विचोलो, नंढो, त उन्हनि में शिरकनि मां नमूननि मां हाणे अचे तूं उन में पीए, त हाणे तूं हिकिड़ो पंहिंजे लाइ हिकिड़ो दोज़ख जो दरवाज़ो खोले छॾियो। तंहिंजे करे ॾिसो लुक़मान हकीम जेके पंहिंजे पुट खे वसियत पहिरीं इहा कई, छा चयईंसि त पहिरियां चयईंसि ला तुशिरिक बिल्लाह, पहिरियों शिरक, अलाह जे शिरक खां बच। ऐं ॿियूं नसीहतूं पोइ अॻिते ईंदियूं इनशा अल्लाह। ॿियूं हिकिड़ी आयत करे असीं दोस्तनि खे सम्झायूं था त हुननि जे ज़हन में वेही सघनि त शिरक जेको हिकिड़ो वॾी मुसीबत आहे। ॾिसो को धाॻो वठी अचूं कंहिंखां, केरु चवंदी यार मूंखे औलाद कोन पियो थिए, मां फलाणे दरगाह ते वियुसि त पोइ मूंखे औलाद थियो। हाणे के असीं ख़ुदि अखियुनि सां ॾिसी आहियूं उते पाकिस्तान में, त के माण्हू चवंदा यार हिन पुट, मूं पुछो हिकिड़े हमरा खां, हिन पुट जो नालो छा आहे? चई हिन इहो कलंदर ॾिनो। चई इहो नालो कीअं रखियो अथई? चई बसि औलाद कोन पियो थिए, नियाणियूं हुजनि सभु, सो वरी कलंदर ते वियुसि, पोइ वरी छोकिरो थियो। त यानी कलंदर ॾिनो, हाणे नालो बि ईअं कलंदर ॾिनो, अलाह ॾिनो ठहियो न, हाणे कलंदर ॾिनो उनजो। सो ॾिस न, ॿिए हिकिड़े चइजो बख़्श कलंदर बख़्श, कलंदर ॾिनो, कलंदर इन नालनि में बि शिरक में पइजी विया आहिनि। एतिरो हुननि खे ख़बर कान्हे त हीअ त शिरक आहे। हिन शिरक में असीं छो था पोइ अलाह साईं जिते किथे क़ुर में केतिरियुनि जॻहियुनि ते शिरक खां असांखे झले थो। जीअं अलाह ताला असांखे हिकिड़ी जॻह ते क़ुर में चए थो वाअबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ, सूरत निसा 36 आयत में चए थो अलाह जी इबादत कयो। हाणे इन इबादत अलाह जी कयो ऐं उन सां शिरक न कयो। हाणे इहा शिरक इबादत छा आहे? दुआ, एतिक़ाद, सोच ऐं हुन उमेद रखणु, इहे सभु शिरक आहे। ॿी जॻह ते ॿी जॻह ते चए थो सूरत ॿी आयत में चए थो
इन अल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिहि व यग़फ़िरु मा दून ज़ालिक लिमन यशा। सूरत निसा 48 आयत में इहो अल्लाह ताला हिते बि चए थो त मां गुनाह ॿिया सभु माफ़ करे माफ़ करणु चाहींदुसि करे छॾींदुसि, बाक़ी शिरक तव्हांखे माफ़ कोन कंदुसि। इहे सूरत निसा में। वरी ॿी जॻह ते इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहु अन्नार माइदा में 72। अल्लाह ताला हिते असांखे तमामु यानी वईद शदीद ॿुधाए थो। इन्नहु मन युशरिक चए थो जेको तव्हां मां शिरक कंदो अल्लाह सां फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह, उन ते जन्नत हराम आहे, व मअवाहु अन्नार ऐं उन जी टिकाणो आहे दोज़ख। इहा माइदा में आहे। त ॾिसो न इहे जिथे किथे। ऐं सूरत जिन में बि अल्लाह ताला असांखे चए थो वलक़द औहिय इलैक वलक़द औहिय इलैक व इलल लज़ीन मिन क़ब्लिक लइन अशरकत लयहबतन्न अमलुक वलतकूनन्न मिनल ख़ासिरीन। इहो अल्लाह जे नबी ॾे ॾिसो आयत इहा अची वई त तो ऐं तोखां अॻु में जेके नबी आहिनि असां सभिनि खे वाही करे मोकिलियो ऐं उन्हनि खे सम्झायो त जे तव्हां नबी बि शिरक कंदो त तव्हांजा अमल बर्बाद थी वेंदा। इहे नबियुनि खे बि अल्लाह साईं चए थो त तव्हांजो अमल मां बर्बाद कंदुसि जे तव्हां शिरक कंदो। त एॾो ख़तरनाक शइ आहे शिरक जो इंसानु सोचे बि नथो सघे। ऐं इन जे लाइ असांखे सॼी ज़िंदगी पढ़णो खपे त असीं शिरक खां कीअं बचूं। छो जो क़यामत जे ॾींहुं इंसान जे गुनाह सॼी दुनिया जा गुनाह खणी अचे ऐं शिरक हुन में न हूंदो त अल्लाह साईं हुनखे माफ़ बि करे सघे थो ऐं उनखे जन्नत में मोकिले सघे थो। पर जे शिरक करे आयो त जीअं तव्हां आयतूं ॿुधो त अल्लाह साईं चए थो त उन ते जन्नत हराम आहे। हिते असांखे किसो हिकिड़ो हज़रत उमर जो किसो अचे थो। हज़रत उमर जा किसा असीं छो था आणियूं यार हिकिड़े कहिड़े बि किसे में हज़रत उमर जे किसस में त मुहल दिलनि खे बि ज़िंदगी अची थी वञे। हज़रत उमर हिकिड़ो दफ़ो उनखे हिकिड़ी ॻाल्हि पहुती त हिकिड़ो जेको असांजे मजलिस में वेहंदो हो ऐं मस्जिद में ईंदो हो पोड़ो, उहो कोन थो अचे त इब्न मसऊद खे चई त लठ ॾे मूंखे पंहिंजी हलूंसि उनजे घर मदीने जे ओसे पासे में हो। त वञी उते वरी ॾिठे उनजो घर जे भरिसां त अंदरि घर में यानी मच मचाए वेठो हो, सियारो हो। इब्न मसऊद खे चई तूं हिते ॿाहिरि बि मां ॾिसां थो। ऐं पंहिंजी लठ खणी अंदरि जल्दी घिड़ी पियो हुन घर में। अॻे जे घर में ख़बर अथव दर हूंदा हुआ इहे मिड़े अटकियल थोरा काठियूं जा लोढ़ो ईअं। त हिन जे जल्दी अंदरि वियो त ॾिठईं त हीउ पोड़ो वेठो आहे, मथो अछो अथसि ऐं हुन जे अॻियां शराब पियो आहे ऐं हुन जी हिकिड़ी अमा चवंदा आहिनि जेकी नौकिरियाणी ऐं गाना बि थी ॻाए ऐं शेर बि थी चए। त हुन ते जल्दी जो घिड़ी पियो त हू हमरा डिॼी वियो ऐं हुनखे चई त तोखे शर्म कोन थो थिए, तूं इन उमिरि में इहो कमु थो करी, यानी शराब बि थो पी। त मथो अचो थियो थिए। हुन चयो त हुन चयो साईं अमीर मोमिनीन मां त हिकिड़ो ॾोह बि थो कयां, पंहिंजे घर लिकी बि थो कयां ॾोह, पर तो जेके ॾोह कया तो हिन ॾोहनि खां वधीक किना आहिनि। चईंसि छा आहे, कहिड़ा ॾोह? चई अमीर मोमिनीन जेके तो कमु कया त पहिरां त तो चोरीअ मुंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधियूं जा मुंहिंजे पुछी ऐं माण्हुनि जूं ॻाल्हियूं मुंहिंजे तरफ़ां ॿुधी, इहो तजसुस कई हिकिड़ो हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधी। ऐं ॿियो त तूं मुंहिंजे घर में अंदरि घिड़ी पिए ऐं मूंखां न पुछा न कुछा, इहो बि हिकिड़ो ॾोह हिकिड़ो वॾो कई। त हज़रत उमर जेॾीमहिल हिकु ईअं हुनखे चई त मूंखे अलाह ढकियो, मां लिकी पंहिंजे घर में ॾोह थो कयां, पर तो त अलाह खां बि कोन टिके मुंहिंजे घर में घिड़ी पिए ईअं, त इहो त तूं वॾो ॾोह कयो। त हज़रत उमर चयो सच चई ऐं ॿाहिरि जल्दी निकितो ऐं उमर रोअण ते लॻो ऐं मस्जिद में वियो पंहिंजी में मोटी। त ॿिए ॾींहुं हुन पोड़ो आयो निमाज़ ते, उहो निमाज़ ते मस्जिद में आयो ऐं हिन उमर ॾिठुसि हुनखे पोइ परे वेठो पोइते, त हुनखे घुराई अची अचु हेॾे। त हिन चयो त अलाए मूंखे कुझु ॻाल्हाईंदो या छिड़बू ॾींदो, जेको ॾिसी आयो मूं में जंहिं हाल में मां हुउसि। त हिन खे वेझे भरिसां विहारे ऐं कन में चई त मां अलाह खां माफ़ी वरिती जेके शइ मूं ग़लती कई, पर मां चवां थो त मां जेको ॾिसी आयोसि मां कंहिंखे न चयो आहे ऐं जेको मूंसां गॾु इब्न मसऊद गॾु हो उन खे बि मूं कोन चयो आहे त मां अंदरि छा ॾिसी आयुसि। छो जो इहो हिकिड़ो मूं ग़लती कई ऐं तो ॾोह पंहिंजे घर में कयो, पर मां जेको ॾोह कयो त इहो मूं वॾो ॾोह कयो, मूंखे माफ़ी ॾे ऐं इहो जेको कमु तूं करी थो इहो छॾ ऐं इहो मां कंहिंखे न ॿुधायो आहे। अलाह ताला करे त तोखे बि हिदायत ॾिए ऐं मूंखे बि माफ़ी ॾिए। इहो उमर इब्न ख़त्ताब हो जेको ॾिस अमीर हो, ख़लीफ़ो हो, पर ॾिसो इन अलाह जो ख़ौफ़ केॾो हुननि जे दिलि में हूंदो जो हिकिड़े माण्हू खे ॾिसंदो त मस्जिद में कोन थो अचे त वरी उन्हनि खे जांच कंदो त हीउ केॾे वियो, छो न आयो। अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए, तौफ़ीक़ ॾिए। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।